अक्सर चांहि ठाहिण खां पोइ इस्तेमाल कयल पती खे उछलायो वेंदो आहे, पर ॼाणे वठो त इस्तेमाल थियल पती बि वॾे कम जी आहे। चांहि जे इस्तेमाल थियल पननि खे खाधनि में बि इस्तेमाल करे सघिजे थो। अव्हांखे ॿुधण में अजीब लॻंदो, पर चांहि जी इस्तेमाल थियल पती सलाद जो मज़ो ॿीणो करे छॾींदी आहे। ख़्याल रुगो इन ॻाल्हि जो रखणो आहे त इस्तेमाल थियल पती पुराणी न हुजे। इन जी रुगो हिक चपटी सलाद में शामिल करे सघिजे थी। चांहि जी इस्तेमाल थियल पती आचार या खटो ठाहिण लाइ बि बहितरीन शइ आहे। हिन खे तेल, लीमे जी रस ऐं लूण में मिलाए हिक शीशे जे दॿे में बंदि करे हिक हफ़्ते ताईं छॾे ॾिजे ऐं पोइ इन खे आचार जीअं इस्तेमाल करे सघिबो या सैंडविच, सलाद ऐं ॿियनि खाधनि में बि शामिल करे सघिबो। इन खां सवाइ बावर्ची खाने या कटिंग बोर्ड जी सफ़ाई करणी हुजे त चांहि जी पती खे न विसारियो। इस्तेमाल थियल पती स्लेब या कटिंग बोर्ड ते हारे उन खे हल्को रेड़ियो ऐं मामूल मूजब सफ़ाई करियो। इन सां गंदगी, सणभ ऐं बूई ख़तम थी वेंदी ऐं अव्हां हिन खे थांव धोइण लाइ बि इस्तेमाल करे सघो था। अहिड़ी रीति फ्रिज में बि खाधनि जी बूई थी वेंदी आहे त पोइ पती उछलाइण बदिरां फ्रिज में रखो, छो त पती में बूई ख़तम करण जी सलाहियत आहे ऐं चांहि जे पननि खे ख़ुश्क करे कपिड़े में वेढ़े रखी छॾियो। इन खां सवाइ माइक्रोवेव ओवन जी सफ़ाई बि टी बैग सां करे सघिजे थी। हिकु टी बैग ओवन में रखो ऐं गरम थियण सां ओवन जी बूई ख़तम थी वेंदी। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk